उॾिरलाल वेझो ॻोठ गोलो मीरजत में आख़ुंद क्रिकेट एसोसिएशन तरफ़ां ॿियो ऑल सिंध टूर्नामेंट पुॼाणी थी पहुतो, जंहिंजो फाइनल मैच शहीद रुस्तम ऐं आख़ुंद स्पोर्ट्स विच में थियो। फाइनल मैच में पहिरियां बैटिंग कंदे आख़ुंद स्पोर्ट्स जी टीम मुक़ररु थियल ओवरनि में 151 रन्स ठाहियूं, जंहिंजो पीछो कंदे शहीद रुस्तम स्पोर्ट्स जी टीम फ़क़ति 120 रन्स ठाहे सघी ऐं मेज़बान टीम आख़ुंद स्पोर्ट्स फाइनल मैच 32 रन्सनि तां खटे वरिती। इन मौक़े ते टूर्नामेंट में अॻूणे सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी जे फर्ज़ंद मेंबर डिस्ट्रिक्ट काउंसिल सैयद मोहम्मद हसन शाह रिज़वी, आख़ुंद जावेद सिद्दीकी, आख़ुंद अहमद सिद्दीकी, मेंबर ज़िले काउंसिल राजा कामरान मीरजत, DIG ग़ुलाम कादिर अमीन ख़ास मेहमान तो शिरकत कई। जॾहिं त आख़ुंद क्रिकेट एसोसिएशन जे ऑर्गेनाइज़र मोहम्मद मूसा ऐं आयल मेहमाननि तरफ़ां रनर टीम खे कैश ऐं विनर टीम खे विनर ट्रॉफ़ी ऐं ₹1 लख विनर इनाम ॾिनो वियो। मैच में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ बैट्समैन ऐं बॉलर्स खे पिणु कैश ऐं ट्रॉफ़ी ॾिनी वई। इन मौक़े ते मेंबर ज़िले काउंसिल टंडवा लहियार सैयद मोहम्मद हसन शाह रिज़वी चयो त इलाक़े में मक़ामी टैलेंट मौजूदु आहे ऐं रिज़वी ख़ानदान हमेशह पंहिंजे इलाक़े में अवाम जी ख़िदमत कई आहे। ज़िले काउंसिल तरफ़ां ईंदड़ रमज़ान नाइट टूर्नामेंट में आख़ुंद स्पोर्ट्स एसोसिएशन जो भरपूर साथ ॾिनो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।